नाज़रीन, हिन वक्त असी मौजूद आहियूं खातून पाकिस्तान गर्ल्स हाई स्कूल में, जिते HPV जेको सर्वाइकल कैंसर आहे उन जी वैक्सीनेशन थी रही आहे। अचो त पाण हिते ॻाल्हि ॿोल कयूं था माण्हुनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे इन वैक्सीनेशन जे बारे में, ऐं ही केतिरी उमिरि जे ॿारनि खे लॻी रही आहे, छोकिरियुनि खे, त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन जे करे असां कई आहे त ही जेको आहे हिन में मैक्सिमम इम्यूनिटी अचे थी। हिन एज ते अगरि वैक्सीन कयूं त ऐं पोइ 14 साल खां पोइ ऐं हितां उमिरि हुनजी इम्यूनिटी रहे थी। जेका तव्हांजी स्कूल्स में ऐं स्कूल खां ॿाहिरि जेके असांजी नियाणियूं आहिनि उन्हनि लाइ वैक्सीन आहे। उनखे मुस्तक़बिल में सर्वाइकल कैंसर जे बचाव लाइ इहे हिफ़ाज़ती टुको आहे जेको हर क़ीमत ते लॻारायो, जेको सेफ आहे, जंहिंमें का बि साइड इफेक्ट को नॉन साइड इफेक्ट कोन्हे। त तंहिंजे करे आउं सम्झां थो त इन में कंहिं बि बहकावे में या कंहिं बि अहिड़ी ॻाल्हि में अचण जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे ख़ुशि असलूबीअ सां वञी करायो, हेल्थ डिपार्टमेंट जी टीम सां कोऑपरेट कयो। ये सर्वाइकल कैंसर एक औरतों के कैंसर है, पाकिस्तान का नंबर 2 कैंसर है औरतों का, और ये एक वायरस के इन्फेक्शन की वजह से होता है। तो क्योंकि ये वायरस है तो इसके अलावा इसके खिलाफ एक हिफाजती टीका बन गया है, ठीक है, जो बाहर के मुल्कों में पिछले 20 सालों से इस्तेमाल हो रहा है। सो पूरा ट्राइड एंड टेस्टेड है, बिल्कुल सेफ है, बिल्कुल इफ़ेक्टिव है, और ये इस कैंसर से बचाता है। ये कैंसर की ये खसूसियत है कि ये जब एक दफ़ा ये वायरस जिस्म में दाखिल होता है तो कोई 15-20 साल लगते हैं इसको कैंसर में तब्दील होने में, और इतने कोई ख़ास अलामात भी नहीं होते हैं। तो जब इसका हिफाजती टीका लग जाता है तो जब ये बच्चियां बड़ी होती हैं तो इस कैंसर से बच जाती हैं। जी नाज़रीन, हिन वक्त तव्हां ॾिठो त असां मैडम अज़रा जेका आहे हेल्थ मिनिस्टर, उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिं असांखे ॿुधायो त हीअ जेका आहे वैक्सीन 9 खां 14 सालनि जे ॿारनि खे थी रही आहे, छो जो उहो जेको आहे सो ॿारनि जो इहो टाइम पीरियड हूंदो आहे जंहिंमें वैक्सीनेशन थी वञे त पोइ अॻियां चांसिस घटि हूंदा आहिनि इन कैंसर जा वधण जा। कैमरामैन शहज़ाद सां गॾु हिरा टालपुर, WTN कराची।